कुरान जो भलो तालिया कुरान जी तिलावत करण वारो एडी कुरान सा मोहब्बत जो बदन मुहद्दिस लिखियो सुनो अलील मुर्तजा जॾहिं पंहिंजे सवारीअ ते सवार थींदो हुयो कदम मुबारक सवारीअ जे हिक रेखेब में विझंदो हुयो अल्लाह ताला जो कुरान पढ़ण शुरू कंदो हुयो लाग वराए करे ऐं उन सवारीअ जे ॿिए रेखेब में पेर मुबारक विझंदो हुयो यानी घोड़े ते सवार थी वेंदो हुयो रब जो कुरान 30 पारा पढ़ी वेंदो हुयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। या करामत आहे न मशहूर करामत के अर्ज कयो त सोना अली इन थोड़े टाइम में अवा पूरो कुरान करीम कीअं था पढ़ी वञो और फरमाया त सिर्फ अली सोने जी ज़बान कुरान पढ़ंदी आहे पर अली जो पूरो वजूद सोने अली जे जिस्म से जेके वार आहिनि हिकु हिकु वार अल्लाह जो कुरान पढ़ंदो आहे। मोहब्बत आहे न पर रोबदार खे कुरान सां मोहब्बत हुजे मस्जिद सां मोहब्बत हुजे ऐं कुरान सां बि मोहब्बत हुजे। अली सोनो इमामुल आबिदीन यानी आबिदन जो इबादत करण वारनि जो इमाम सोने अली मुर्तज़ा जी इबादत कहिड़ी हुई माण्हुनि त पंहिंजा तरीक़ा ठाहे माण्हुनि रंग ॾिनो आहे इबादत उहा आहे जंहिंखे अल्लाह जे कुरान चयो आहे इबादत जंहिंखे सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान महबूबन फरमायो हुई इबादत उहा ई इबादत। नमाज छा आहे इबादत आहे या बेशक खुदा जो जिक्र छा आहे इबादत कुरान करीम जी तिलावत छा आहे इबादत सोने अली मुर्तज़ा जी इबादत दे निहार त सुभान अल्लाह बेनज़ीर बेमिसाल अल्हम्दुलिल्लाह असा सुन्नत जमाअत जी बि इबादत उहा ई आहे जेका मौला जी मुश्किल कुशा जी इबादत असी पंहिंजा हथ जा घणा तरीक़ा ठाहे ठोकियूं वही इबादत ई फलाणो कम इबादत या माण्हू चवनि था अलाए केतिरियूं रीतूं रस्मूं पंहिंजूं ठाहे ऐं चवंदा ही इबादत ही असांजी इबादत असी चवंदा इबादत उहा आहे जंहिंखे ख़ुदा इबादत सॼो आहे सोने मुस्तफ़ा करीम इबादत सॼो आहे मौला जी मुश्किल कुशा इबादत सॼो आहे। मां थो चवां जेके तव्हां तौर तरीक़ा ठाहे करे उनखे इबादत जो रंग ॾिनो आहे असांखे साबित करे ॾेखारियो त मौला काइनात कॾहिं पंहिंजे ज़िंदगीअ में इहे शयूं कयूं हुजनि इनखे इबादत सॼो हुजे त पोइ असां तव्हां सां शामिल थी करे तव्हांजे तरीक़नि खे अपनाईंदासीं त बाबा हीअ इबादत न इबादत त ख़ुदा जो कुरान पढ़ण इबादत इबादत त ख़ुदा जो ज़िक्र करण इबादत इबादत त 5 वक़्त नमाज़ इबादत इबादत त तहज्जुद जी नमाज़ पढ़ण इबादत त आधी रात जो उथी करे पंहिंजे रब खे यादि करण इबादत सुने अली मुर्तज़ा शेर ख़ुदा करम अल्लाह वजहुल करीम जे ज़िंदगीअ खे निहार त सोनो अली तोखे इमामुल आबिदीन नज़र ईंदो यानी इबादत करण वारनि जो इमाम। सॼी सॼी रात सियारे जी रात मुसल्ले ते मौलाए काइनात सोनो अली मुर्तज़ा बीठो आहे अल्लाह जी इबादत में ज़बान ते ख़ुदा जो कुरान उन जी तिलावत सोनो अली नमाज वारी हालत में बीठो आहे ऐं अखियुनि मां ज़ारो कतार ॻोढ़ा करंदा सोनो अली जॾहिं अध रात सॼी रात मुसल्लन ते बीठो हूंदो हुयो त
ज़बान ते छा हूंदो अल्लाह जो क़ुरान अखियुनि मां ज़ारो कतार पिया घोड़ा उड़ंदा वल बका फिल मेहराब दैलन वल्लहाब फी यौम तिराबी शायद तो चवे त सोने अली मुर्तज़ा खे जॾहिं मस्जिद में मेहराब में ॾिठो वियो त खुदा जी बारगाह में रोअंदड़ अखियुनि मां ज़ारो कतार ॻोढ़ा पिया कंदा हुया यानी अल्लाह जे घर में सोनो अली मुर्तज़ा ईंदो हुयो त रोअंदो ईंदो हुयो पर जॾहिं जहाद में मैदान जंग में सोनो अली मुर्तज़ा ईंदो हो त खिलंदो ईंदो का परवाह ई कोन हुई कहीं काफ़र वॾा पहलवान साम्हूं ईंदा हुया सोनो अली मुर्तज़ा घबराइजी कोन वेंदो मुल्कंदो पियो खिलंदो पर ख़ुदा जे घर में ही वॾो पहलवान ईंदो हो आजिज़ी इंकिसारी खुदा जे ख़ौफ़ में अखियुनि मां ज़ारो कतार पिया घोड़ा उड़ंदा अल्लाह ज़िंदगी सादगीअ सां गुज़ारी सादगीअ वारी ज़िंदगी दुनिया सां का बि मोहब्बत न दुनिया सां को बि ताल्लुक़ न हुयो सनन जो गुलाम अंबर हिक दफ़े कूफे में अर्ज़ थो करे त साईं अॼु मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ मञ पाण फरमायूं चयो गुलाम अर्ज़ कयो साईं रुई अर्ज़ कयईं अॼु मां हिकिड़ो माण्हू खे अर्ज़ थो कयां तव्हांजो मूंसां प्यार आहे तव्हां मुंहिंजी अर्ज़ खे कॾहिं कोन मोटाईंदा आहियो पर अॼु मुंहिंजो ही हिकिड़ो अर्ज़ आहे महिरबानी करे क़बूल पाण फरमायो हुकुम कर जैसे अर्ज़ इहो आहे कि तव्हांखे जेका चादर मुबारक पातल आहे सा ॾाढी पुराणी सियारे जूं रातियूं थधि वॾियूं वॾियूं शालूं कंबल जिस्म खे वेड़ियूं था तॾहिं थधि कोन थी रहे अवां हीअ पुराणी चादर जंहिंमें चटियूं बि लॻल आहिनि इहा तव्हां वेड़े वेठा आहियो महिरबानी करे इहा चादर लाहियो शाल पायो किरकलोई पायो गुलाम जॾहिं ईअं अर्ज़ कयो कंज़ुल उमाद में हदीस जो किताब आहे हुन में बुज़ुर्ग लिखे थो त मौलाए काइनात जे अखियुनि मां ज़ारो कतार ॻोढ़ा उड़ंदा रोअण लॻा चादर खे फाकुर पाइनि हथ लाइनि बार बार उनखे पंहिंजे सीने सां लाए एॾो रोअनि पिया ऐं फरमाइनि पिया त न हीअ चादर मूंखे मुझे खमीर ॾिनी हुई मुझे दोस्त ॾिनी हुई मुझे प्यारे ॾिनी हुई वो सुनियो गौर सां ॿुधो मां हीअ चादर पंहिंजे जिस्म सां कीअं थो करे सघां तव्हांखे ॾिसण में बि अचे त हीअ पुराणी आहे हीअ सन्नी आहे हिन में चिटियूं लॻल आहिनि पर मां सोने अली मुर्तज़ा खे ॾाढी प्यारी मां हिन खे पंहिंजे जिस्म खां परे न कंदुसि हिन चादर खे खीसी ताईं हीअरो आहियां हिन चादर खे पंहिंजे जिस्म सां न लाहींदुसि मूंखे हीअ चादर प्यारी आहे उनखे बार बार चुमनि पिया अखियुनि खे रखनि पिया ज़ारो कतार ॻोढ़ा पिया ॻाड़ीनि रोअनि पिया कंज़ुल उमाद वारे बुज़ुर्ग लिखियो हदीस जो किताब आहे त एॾो रोंदा जो कीअं माण्हू ओछगारो ॾेई रोअंदो आहे ॻाल्हि त चादर जी हुई पर चादर ॾियण वारे खे यादि कंदी पिया ज़ारो कतार मुंहिंजो ख़लील मुंहिंजो दोस्त मुंहिंजो प्यारो मूंसां मोहब्बत रखण वारो मूंसां सिंधी जान में मोहब्बत रखण वारो मुंहिंजो रफ़ीक दोस्त उनजी चादर आहे उनजी निशानी आहे हज़रत
मौला अली मुश्किल कुशा के गुलाम कदमन पे हथ रखी करे अर्ज कयो के गुलाम मुखे माफी दियो मुखे या ख़बर न हुई तमाम इन चादर जे बारे में आके न चवा आवा एदो रुनायो रुंदे रुंदे फरमायो इन चादर के दिया वारो तोखे ख़बर त केरा ये की निशानिया ए मुझो खबीर साईं ताजो केनो खबीर पर फरमायो मुझो प्यारो खबीर हजरत सैयदना उमर इब्न खत्ताब रदियल्लाहु ताला उन सुने उमर रदियल्लाहु ताला के पंजे जिंदगी में तोहफो दिनो हुयो तो सुना अली मुर्तजा ये मुझे तरफा चादर चाहिए इन चादर के तुम भेड़ी दे तमा खुश थींदुस मुके ये चादर दुनिया जे किन हर शे खां वधीक प्यारी आ शान सहाबा बुद्ध बज़बान अहले बैत के ज़बान मा मुस्तफा करीम जे सहाबा जो शान बुधो हजरत अबू बकर सिद्दीक हजरत उमर फारूक आजम हजरत उस्मान गनी जो एक ना के शान बुधो वात मौलाए कायनात सोने अली मुर्तजा जे ज़बान मा बुध त पाण कीअं पंहिंजे प्यार जो शान था बयान कन ये मौलाए कायनात सोने अली मुर्तजा जो शान बुधो थई तब ज़बाने सहाबा खामद हजरत अबू बकर खामद हजरत उमर साईं खामद हजरत उस्मान गनी खामद तकिए मौलाए कायनात जो शान का बयान कन एक रिवायत में इंदो हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रदियल्लाहु ताला अन्हु पुछोयो त साईं सोने मौलाए कायनात हजरत अली मुर्तजा जो शान पान रोई करे फरमायो त हजरत अली सुनो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एदो प्यारो हुयो जीअं असां जो महबूब अल्लाह के प्यारो हुयो छा फरमायो त जीअं सुना हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह की जात के प्यारा हुया खुदा जा महबूब हुया त ईअं सुनो अली मुर्तजा भई असां जे महबूब के प्यारो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत रखण वारो सुनो अली मुर्तजा उन जी हज़रत अबू बकर हज़रत उमर ऐं हज़रत उस्मान गनी सां केडी मोहब्बत हुई जो मुझा दोस्तो पंहिंजे शहजादा ते नाला रखिया हज़रत अली मुर्तजा उमर अबू बकर उस्मान रिदवानुल्लाह ताला अलैहि अजमईन आई करबला के 72 शहीदन में जी जो किताब खोलियो तारीख जो किताब हुजे सीरत जो किताब हुजे असां जे मसलक जो हुजे या वफदारन के मसलक जो हुजे सभनी में ये नाला जरूर मिलंदा करबला के शहीदन में हजरत अबू बकर बिन अली हजरत उमर बिन अली हजरत उस्मान यो तो के बुधाई दो के यानी सहाबा जो शान मौला अली के ज़बान मा आई मौला अली जो शान सहाबा के ज़बान मा यो तो के बुधाई दासी साहब सुन्नत वल जमात जो सा मोहब्बत वाला है असा हमेशा गाल कना है मोहब्बत वाला एड़ी गाल न कंदा जेमा नफरतों पैदा थियन जेमा रंजिशूं पैदा थियन असा गाल कंदा तो जेका खुदा जे कुरान बयान कई त रूह मा बैनहुम मुझे महबूब जा सब गुलाम पाण में मोहब्बत सां वाए करे मथा रहम सुभान अल्लाह दादा अल्हम्दुलिल्लाह यो मोहब्बत ऐं प्यार गुरनो थई त सुन्नत जमाअत जे आलमन जे बुजुर्गन जे ज़बान मां ॿुध त मौलाए कायनात सुने अली मुर्तजा जो छा शान हुयो ऐं उन शान जा रावी केर हुया सहाबी सुभान अल्लाह मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ज़बान अतहर मां जने सुने अली मुर्तजा जो शान बयान थियो त ॿुधो के सुभान अल्लाह के सहाबा
हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे प्यारे भाउ हज़रत अली उल मुर्तज़ा जो शान ॿुधायो त ॿुधण वारा सहाबी हुन खे रिवायत करण वारा सहाबी मनाक़िब अली बिन अबी तालिब कल्लमल्लाहु वजहुल करीम हर हदीस जे किताब में मनाक़िब जो हिकिड़ो बाब आहे जंहिंमें जमी सहाबन जा गॾियल मनाक़िब जमी अहल बैत ज़बूरन जा गॾियल मनाक़िब या हिक जा मनाक़िब हज़रत अबू बकर जो शान हज़रत उमर साईं जो हज़रत उस्मान गनी जो हज़रत मौला अली मशहूर कुशक जो सुने इमाम हसन ऐं हुसैन जो हज़रत तलहा जो हज़रत ज़ुबैर जो हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ जो नबी साईं जे चाचे जो ये मनाक़िब आहिनि हदीस जे किताबनि जे अंदर बाब क़ाइम थियल आहिनि मनाक़िब अली बिन अबी तालिब कल्लमल्लाहु वजहुल करीम खोलियो बुखारी शरीफ में सियासत के सभी किताबन में या ॿियनि हदीस के किताबन में मुस्तदरिक हाकिम मुस्नद अहमद बिन हंबल ऐं जेको आहे सो कंजुल अवाल ये भी वॾा जमिया किताबन हदीस पाक जा इन में मनाक़िब पढ़ो मौला अली मुश्किल कुशा जा त उन जा रावी सहाबी सुभान अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक़ रावी हज़रत अबू बकर सिद्दीक़ की रिवायत हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां पुछो वियो त माण्हुनि में सभ खां वधीक रसूलुल्लाह खे केरु प्यारो हुयो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ तोरियो फरमाए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि मर्दनि में सब खां वधीक प्यारो सोनो अली उल मुर्तज़ा सुभान अल्लाह वरी हज़रत अबू बकर खां पुछो वियो वरी बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा खां पुछो वियो त औरतुनि में सब खां वधीक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केरु प्यारी हुई अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के औरतुनि में सब खां वधीक प्यारी सैयदा तैयबा हज़रत बीबी फातिमा ज़हरा सलाम अलैहा मुझा दोस्तों इस सब रिवायतों फज़ाइल अहल बैत जो फज़ाइल मौला अली मुश्किल कुशा जो रिवायतों हदीस के किताबन में जेके भी आहिनि इन सभिनी जा रावी रसूलुल्लाह जा गुलाम सहाबी समूरा है बुग़्ज़ न हुयो कीनो न हुयो नफ़रत न हुई मोहब्बत ऐं प्यार हुयो वरी तव्हां सहाबन जो शान ॾिसो त उनजो रावी केरु सोनो अली उल मुर्तज़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला असां तव्हांजे दिल में सोने अली उल मुर्तज़ा की सच्ची मोहब्बत पैदा करे पूरी मोहब्बत खां रब बचा हज़रत अली असां अहले सुन्नत व जमाअत जो जेको असां जो मौला अली मुश्किल कुशा जे बारे में अक़ीदो आहे अहिड़ो अक़ीदो आहे जो भित खां जबल खां वधीक मज़बूत सुभान अल्लाह असां जो जेको अक़ीदो आहे अहिड़ो सोनो अक़ीदो आहे असां जो कहिड़ो अक़ीदो आहे हज़रत अली आफ़ताब विलायत समझो था यानी विलायत जो सिंचा ये विलायत जेका है रूहानियत खुदा जा वली सिलसिला दरगाह पीर बुजुर्ग मुर्शिद सालिह माना इन्हनि जे सीननि में हिकिड़ो नूर हूंदो आहे विलायत उन नूर जे करे असां सां उन्हनि जी इज़त कंदा आहियूं पेरे पई मिलंदा आहियूं हथ चुमंदा आहियूं उन्हनि खे पंहिंजो मुर्शिद कंदा आहियूं उन्हनि खां दुआऊं वठंदा आहियूं ही छा आहे उन्हनि जे सीने में हिकिड़ो नूर आहे विलायत ताजो नूर विलायत आहे इहा विलायत जेका आहे इन जो इमाम इन जो सिज आफ़ताब मौला अली मुश्किल कुशा सुभान अल्लाह केरु तवज्जो कोन्हे सोनो अली उल मुर्तज़ा आफ़ताब विलायत उन जी विलायत के माण्हू मञनि था चवंदा आहिनि अली जी विलायत सोने अली जी विलायत के जीअं असां सुञी था मञूं ईअं पोइ मञो सुभान अल्लाह बेशक इन खां पोइ पुछ त सही
तो चई तो मौला अली मुश्किल कुशा जी विलायत या सा विलायत खुदा आहे के विलायत मौला अली जी विलायत इहा है जेका विलायत खुदा जा वली उन्हनि दरगाह सागिर जिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बातनी फेज़ के तक़सीम थो कयो वञे माण्हू बुजुर्गनि जो सोहबतूं इख्तियार था कनि शरीयत ते था हलनि ये रूहानियत विलायत उनजो इमाम मौला अली मुश्किल कुशा है जंहिंजे विलायत जो सिज रूहानियत वारी दुनिया में चमकी रहियो उन सिज जा किरणा जंहिं जे दिल ते पवनि था उहा दिल नूर न हला नूर वो जंहिं दिल में मौला अली मुश्किल कुशा जे उन विलायत वारे सिज जी रोशनी पहुती ओ गौसा कुतबा कलंदरा को इमामुल आरिफीना तको गौसुल आज़मा तको दाता गंज बख्शा तको कलंदर लाल शहबाजा ये चाहे ये फेल में जो मौला अली मुश्किल असी खुश नसीब आहियूं जो यो फैज़ मौला अली मुश्किल कुशा जे विलायत वारो असां खे वो जिते ये फैज़ हूंदो जंहिं वटि मौला अली मुश्किल कुशा जो जे विलायत जो फैज़ हूंदो उहो तोखे बेहद नज़र न ईंदो न मकाननि ते न सुल्फ़िन ते न भंग जे अंदनि ते न चंस जे अंदनि ते न गैर शरई कमनि ते जंहिंजे सीने में मौला अली मुश्किल कुशा जे विलायत वारो नूर हूंदो उहो तोखे नज़र ईंदो त मस्जिद में खुदा जी इबादत कंदे नज़र ईंदो तहज्जुद पढ़ंदे सॼी सॼी रात मुसल्लत ते बीही तोखे नज़र ईंदो खुदा जे क़ुरान जी तिलावत कंदे तोखे नज़र ईंदो खुदा जो ज़िक्र कंदे नज़र ईंदो सुन्नत ऐं शरीयत जे रस्ते ते हलंदे तोखे नज़र ईंदो इहो थे मौला अली मुश्किल कुशा जी विलायत नारा हण सां या दावा करण सां कुझु कोन थींदो जे मौला अली मुश्किल कुशा सोने अली मुर्तज़ा जे विलायत वारे फेज़ मां को ज़रड़ो वठणो अथई त अचो अहले सुन्नत व जमाअत अहले सुन्नत व जमाअत जे कामिल बुज़ुर्गनि मुर्शिदनि जे सुहबत में अचो त तोखे या चाशनी चखाए तोखे यो मज़ो वठाए त मौला अली मुश्किल कुशा जे विलायत ऐं रूहानियत जो फैज़ छा ऐं खामखा टिपा न थे खामखा नारा न खण खामखा नचो न खामखा भंग ऐं चंस थी करे वठी हैदरी न कर जे सचो हैदरी थियणो अथई त पोइ सभु गैर शरई कम इहे ग़लत कम छॾणा पवंदई मस्जिद में अचणो पवंदो मस्जिद खे आबाद करणो पवंदई शरीयत ते हलणो पवंदई क़ुरान ऐं सुन्नत मुताबिक जिंदगी गुज़ारणी पवंदई अल्लाह वारनि बुज़ुर्गनि जे सुहबत में वेहणो पवंदई ये आही हुबदार अली जी हुबदारी मोहब्बत खपई त पोइ सुन्नत जमाअत वटि अॼु तोखे या हुबदारी मोहब्बत अल्लाह ताला असांजे सीननि में मौला काइनात जे हक़ीक़ी फैज़ जी का जंग पैदा करे मौला अली मुश्किल कुशा जी उहा मोहब्बत असांजे सीननि में सच्ची पैदा कर फरमाए मौला अली मुश्किल कुशा जे सीने में जेका अल्लाह हुनजे रसूल जी मोहब्बत हुई एॾी त बहरे बेकिनार समुंड खां छोलियूं समुंड खां वधीक छोलियूं हणंदड़ मौला अली मुश्किल कुशा जे सीने में मोहब्बत हुई सीने में जो सब दुनिया जा वली बाबुल इल्म बाबे विलायत जे दरवाजे ते छोलियूं छॾे बीठा आहिनि तो सोना इन मोहब्बत मां पोइ वंड असांखे अता कर बाबुल्लाह अल्लाह जो दरबार यानी अल्लाह जी मोहब्बत ऐं मारिफत खुदा जो इश्क वठणो अथई त मौला अली मुश्किल कुशा जे दरवाजे ते अच ऐं सभु वली सॻोरा उन दरवाजे ते विया पोइ फैज़ मिली वियो असां तव्हांखे
उन्हनि ख़ुदा जे कामिल वली जी सूरत में असां आहियूं कंहिं न कंहिं बुज़ुर्ग जी सूरत में आहियूं असांखे मुर्शिदा इहो फेल असांखे मिले पर तूं ग़लति तरीक़ा इख्तियार कंदे त पोइ खामखा पंहिंजी ज़िंदगी को तबाह करी अहिड़ो कमु कर मां तोखे अॼु मौलाए काइनात जे विलादत वारे मुबारक ॾींहं ते इहो हिकिड़ो सबक़ थो ॾिए नेत ते हले पियो जे मौलाए काइनात सां सची मोहब्बत रखणी अथई मौला अली जी मोहब्बत खे दिल में बयानो अथई त पोइ सुन्नत ऐं क़ुरान वारो तरीक़ो इख्तियार कर शरीयत वारो तरीक़ो इख्तियार कर बस ॿिया ग़लति कम सभु छॾ पोइ तव्हां मोहब्बत मिलंदई सोणे अली मुर्तज़ा जी मोहब्बत मिली वई त क़बर क़यामत में मेरो ई पाउ वाह दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सयाफ़ ई मस्जिद शरीफ फारूकी मस्जिद शरीफ असांजो प्यारो दोस्त हज़रत अल्लामा साईं मुफ्ती अब्दुल क़य्यूम हिमोरो रहमतुल्लाह अलैह उन जे कोशिश सां ई मस्जिद थे असांखे यादगिरी आहे त साईं हाजी मोहम्मद इस्माइल शुमरो रहमतुल्लाह अलैह ई उन जा प्लाट हुया जिन प्लाट सिकनी थिया त मौली साहब उनखे चयो त साईं इन प्लाटनि में मस्जिद रखो साईं मोहम्मद इस्माइल शुमरे साहब चयो साईं मस्जिदूं आस पास ठहियूं आहिनि मस्जिद खे आबाद केरु कंदो मस्जिद जो प्लाट ॾियां ठाराईंदो केरु मौली साहब चयो तूं घबराए न प्लाट में इंशाअल्लाह ताला असां सभु मौली साहब गॾिजी करे मस्जिद ठाहींदासीं वो साईं मोहम्मद इस्माइल साहब प्लाट रखियो वरी अल्लाह ताला उनजे दिल में विधो त प्लाट खे मां तव्हांखे चोतरफ़ कोट ॾियारे थो ॾियां ऐं मस्जिद शरीफ जो बुनियाद रखी थो तव्हांखे ॾियां पोइ वरी तव्हां हिमत कजो पोइ हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु थियो साईं मौली साहब गुलाम अहमद जान साईं मरहूम मौली नूर हुसैन साहब नारे जो ऐं असांजो साईं मौली नज़ीर अहमद अवैसी साहब हुयो उन में गुलज़ारे मदीना मस्जिद में उहो बि शायदि ग़ालिबन हुयो ऐं ॿिया बि शहर जा काफ़ी मौली साहब हिते गॾु थियासीं साईं मोहम्मद इस्माइल साहब आयो ऐं उहो जेको आहे सो काबे वारो जेको हूंदो आहे कुतुबनुमा उहो खणी आयो उहो सभिनी गॾिजी हिते कुतुबनुमा ते हथ रखी काबे जी ऐं पोइ सभिनी सिरूं रखियूं ऐं दुआ घुरी वई मस्जिद शरीफ जो बुनियाद रखियो वियो अल्हम्दुलिल्लाह कुछ ॾींहंनि खां पोइ वरी मौली साहब कोशिशि कई पई हाजी बाना मस्जिद जा कुझु माण्हू जमायती सां हुते पेशवान हो सभिनी गॾिजी ताउन कयो साईं मोहम्मद इस्माइल साहब ताउन कयो माशाअल्लाह मस्जिद जो कमरो तयारु थी वियो छित पइजी वई हाणे मौली साहब चयो त मस्जिद में निमाज़ शुरू कई पोइ हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु थियो जुमे जो मौली साहब चयो अॼु जुमे जी निमाज़ वञी मां तो मस्जिद शरीफ में पढ़ायां तव्हां महिरबानी करे मुंहिंजी निमाज़ हाजी बरा मस्जिद शरीफ में पढ़ायो तो शायदि तूं मां हाजी बरा मस्जिद में या पोइ ॿियो मौली साहब वञी उन निमाज़ पढ़ाई साईं अची करे मस्जिद शरीफ में बिस्मिल्लाह रहमान रहीम करे आज़ान चई पहिरीं जुमे जी निमाज़ पढ़ी सुभान अल्लाह तकरीबन 12 मौली साहब माण्हू आया निमाज़ थी पोइ साईं वरी इहो बि प्रोग्राम रखियो त निमाज़ जुमे खां बाद में मौली साहब मोहम्मद अमीन साहब मखतूम बिलाल वारो साईं उनखे वाइज़ो कयो उहे अचनि मौली साहब चयो साईं मूंखे जुमो पढ़ाइणो पवंदो आहे तकीर करणु पवंदी आहे मां तकीर करे जुमो पढ़ाए तकिड़ो तव्हां वटि पहुचंदुसि पोइ मौली साहब निमाज़ खां बाद में माण्हुनि खे बिहारियो पूरो नंगर बि थियल हुयो ऐं नातखान बि हुया महफ़िल हले पई तकरीबन 3 बजे धारे साईं मौली साहब अमीन साईं मखतूम बिलाल वारो के मूं वटि पहुतो जीअं मां तकड़ी निमाज़ पढ़ाए आयो आहियां छा कयां तव्हां आलमन दोस्तनि जो मूंखे हुकुम हुयो हाणे जल्दी करे हलो मस्जिद शरीफ में पोइ मौली साहब खे मां पंधे ते वठी आयुसि ऐं मौली साहब अची करे लाहौर ते मस्जिद शरीफ जे शान में तक़रीर कई त वाही अल्लाह जो घर ठहियो आहे हिनखे आबाद कयो पोइ तकरीबन कलाक ॾेढ मौली साहब तक़रीर कई सुठो प्रोग्राम थी वियो दुआ घुरी वई ऐं माशाअल्लाह मस्जिद शरीफ में निमाज़ शुरू थी वई मौली साहब पोइ
कॾहिं पाण ईंदो हुयो पोइ हिते हाफ़िज़ साहब रखी नमाज़ शुरू थी अॻिते हली हली करे वरी मौलवी साहब ख़ुदि पंहिंजी मस्जिद शरीफ़ हाजी मारान चली हिते पंहिंजो घर ठारायो पोइ हिते बाक़ाइदा सां नमाज़ जुमे जी तकरीर ऐं दोस्त मौलवी साहब पैदा कया पाड़े वारा जेके मस्जिद शरीफ़ जी ख़िदमत कनि पिया वरी साईं मस्जिद शरीफ़ जे भरिसां कमरो ठारायो क़ुर पाक जी तालीम शुरू कई ऐं पोइ साईं मस्जिद ऐं मदरसे खे रजिस्टर करायो उहा रजिस्ट्री मौलवी साहब खे मुंहुं करायो मौलवी साहब कमेटी ठाही सदर पाण हुया ऐं हाजी इस्माइल शुमरो ऐं ॿिया जमायती काफ़ी पाड़े वारा उहे तक़रीबन 7-8 मेंबर थिया मस्जिद शरीफ़ ऐं मदरसो ही रजिस्टर थियो तंज़ीमुल मदारिस जेको असांजो अहले सुन्नत व जमायत जो इदारो आहे उन में बि हिन मस्जिद ऐं मदरसे जो इल्हाम थियल आहे ऐं हुकूमत सिंध वटि बि ही मस्जिद ऐं मदरसो मौलवी साहब जे नाले ते रजिस्टर थियल आहे वक़्त रीते मौलवी साहब जी तबियत मुबारक नासाज़ थी पई कॾहिं मौलवी साहब खे बुखार कॾहिं का ॿी तकलीफ़ पोइ मौलवी साहब चयो त हाणे मुंहिंजे माण्हू मुक़ररु कजे पोइ पाड़े में साईं हाफ़िज़ साहब जेको नमाज़ पढ़ाईंदो आहे इन खे साईं चयो त तव्हां नमाज़ शुरू कयो मुंहिंजो मौलवी साहब सां इन मामले ते मां अलाह जे घर में वेठा इख़्तिलाफ़ न कंदो मां चवंदो साईं तव्हां जेको हाफ़िज़ साहब खे नमाज़ थो पढ़ाए हिनखे दाढ़ी कोन्हे दाढ़ी कटे थी जॾहिं त शरीयत जो मसइलो आहे त दाढ़ी कटींदड़ जे पोयां नमाज़ न थींदी तव्हां कहिड़ो पिला ज़ुल्म कयो पोइ ॿियो को माण्हू रखो गुज़ार मौलवी साहब जो असांखे हाणे ही फी सबिलिल्लाह ख़िदमत करे पियो हाणे पघार किथां आणियां इन मामले ते मुंहिंजो मौलवी साहब सां घणो इख़्तिलाफ़ रहंदो हो त तव्हां सही नथा कयो बहरहाल ये सभु शयूं तव्हांजे साम्हूं कोई दोस्त हाफ़िज़ साहब नमाज़ पढ़ाईंदो रहियो माशाअल्लाह आरो पारो वधियो मस्जिद नए से तामीर थी वई आहे हाणे अजी इन ॻाल्हि ते वरी इख़्तिलाफ़ थियो आहे त साईं मरहूम मौलवी साहब कयूं रहमतुल्लाह अलैहि दुनिया छॾे वियो अल्लाह ताला उन जे क़ब्र जे मथां क़यामत ताईं पंहिंजो रहमतूं नाज़िल करणु फरमाए हाणे मुंहिंजो साहिबज़ादो हाफ़िज़ साहब आहे साईं या गुलाम अहमद साहब साचर हुआ उनखे शौक़ु थियो आहे त मस्जिद शरीफ़ जो मुतवली मुंहिंजो वारिस साहब हुयो वारिस साहब जी तबियत सही न हुई इन जे करे मस्जिद शरीफ़ जे पोइ ज़िंदगी में मस्जिद शरीफ़ सां दिलचस्पी घटि असां हिन शइ खे संभालियूं असां मस्जिद शरीफ़ जी ख़िदमत कयूं हाफ़िज़ साहब वटि आयो मां साईं खे अर्ज़ु कयो त तव्हां ऐं हाफ़िज़ साहब जेको हिते आहे उहो हाफ़िज़ साहब मूं वटि आयो मां ॿिन्ही दोस्तनि खे अर्ज़ु कयो त अहिड़ी का बि ॻाल्हि इख़्तिलाफ़ जी न कयो मस्जिद कंहिंजी मिल्कियत कोन्हे अल्लाह जो दर आहे उनखे आबाद करणो तव्हां ॿई गॾिजी करे मोहबत सां मस्जिद खे आबाद कयो नमाज़ पढ़ायो आज़ान कयो मस्जिद जी ख़िदमत कयो क़ुर पढ़ायो मस्जिद शरीफ़ जूं सफ़ाइयूं कयो अहिड़ी का बि ॻाल्हि न कयो जो इख़्तिलाफ़ थी पई तव्हां में ऐं इख़्तिलाफ़ जे करे माण्हू मस्जिद छॾे हलिया वञनि त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो ॿी का बि ॻाल्हि कोन्हे मां हाफ़िज़ साहब जेको हिते मुक़ररु आहे पेशमान साईं हाफ़िज़ साहब चांद साहब या साईं जो साहिबज़ादो या गुलाम अहमद साहब ॿिन्ही खे अर्ज़ु कंदुसि त मस्जिद शरीफ़ कंहिंजी मिल्कियत कोन्हे अल्लाह जा घर वक़्फ़ प्रॉपर्टियूं आहिनि उनखे आबाद करण जे लाइ असां तव्हां पाड़े वारनि खे तव्हांखे सभिनी खे गॾिजी मस्जिद आबाद करणु अहिड़ी का बि ॻाल्हि न कयो इख़्तिलाफ़ थी पई ऐं जमायत जेको आहे इंतिज़ार ॾिसी करे ऐं मस्जिद मां हली वञी पोइ हुन मस्जिद में नमाज़ पढ़े पोइ हिन मस्जिद में अहिड़ो माहौल ख़ुदा पैदा न कजो पाण में मोहबत सां रहो हिन पाड़े जी मस्जिद शरीफ़ जी जमायत खे बि मां अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे हिन ॿिन्ही दोस्तनि जी पाण मोहबत पैदा कयो ऐं पाण में गॾिजी करे हिन मस्जिद खे आबाद कनि इहा मस्जिद आबाद हूंदी त मौलवी साहब खे अल्लाह ताला उनजो अजर क़यामत ताईं अता कंदो ऐं मस्जिद शरीफ़ जे प्लाट ॾियण वारे मस्जिद शरीफ़ ठाहिण वारे साईं हाजी इस्माइल शुमरे साहब या हिन वक़्तु जेका नई मस्जिद शरीफ़ में आलमानी दोस्त तामीर कई आहे उनखे बि सवाबु मिलंदो रहंदो मस्जिद खे आबाद कयो